नाज़रीन, हालाणी खां अली शेर सुमरो जी रिपोर्ट मूजिब प्रेस क्लब हालाणी में चोरी वारे वाक़े जो ॿुधी पीपी तालका मेहराबपुर के सदर मसरूर राजड़, जनरल सेक्रेटरी ताहिर नगराज, पीपी हालाणी सिटी जो सदर इफ्तिकार आवाण ऐं ॿिया प्रेस क्लब हालाणी पहुची सीनियर सहाफ़ियुनि सिंध सहाफ़ी संगत सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो ऐं प्रेस ॿियनि सहाफ़ियुनि सां मुलाक़ात कई ऐं तफ़सील वरता। इन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे मसरूर राजड़ ऐं ॿियनि चयो त सहाफ़ी ऐं प्रेस क्लब हर सियासी समाजी अदबी मज़हबी ऐं ग़रीबनि जो बरजलो हूंदा आहिनि ऐं उतां चोरी थियणु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असां इन अमल जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुन वधीक चयो त पीपी हमेशह आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि कई आहे। असां पंहिंजे सहाफ़ी भाइरनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहियूं। हुननि हद जी पुलिस खे चिताव ॾिनो त जेकॾहिं सहाफ़ी जे ॾिनल मोहलत ताईं प्रेस क्लब मां थियल चोरी वापसि न कराई वई त चोर गिरफ़्तार बि न कया विया त असां बि हर एहतजाज में गॾु हूंदासीं।